नाज़रीन, हम ख़बर शामिल कंदासीं। सदरुद्दीन शाह राजदी पारां चयो वियो आहे त मुल्क में अफ़रा तफ़री आहे। फ़ैसिलो हाणे अवाम खे करणो पवंदो। सियासत उसूलनि ते हुई, हाणे सियासी वारसनि खे ऐवाननि खां ॿाहिरि कयो वियो आहे। ही मुल्क अंग्रेज़नि खां चाबियूं वठंदड़ जो न पर ख़ालिस अवाम जो मुल्क आहे। अवाम जी ख़ामोशी टुटंदी त हुक्मरान सख़्त ॾुखियानि में पइजी वेंदा। सदरुद्दीन शाह राजदी जो चवणु आहे त इक़्तिदार जा वाइदा तइ करे असांखे पहिरीं क़तार मां हटायो वियो। असां उसूलनि जो सौदो न कयो, न डील कई। मुस्लिम लीग फंक्शनल जे सदर पारां इहो चयो वियो आहे। संदसि चवणु आहे त कराची मुआशी हब आहे। 72% रेवेन्यू ॾिए थो पर हक़ नथो मिले। अरिड़हीं तरमीम रुगो कागज़नि में आहे, उनखे अमली शक्ल न ॾिनी वई। सदरुद्दीन शाह राजदी जो चवणु आहे त अवामी असल क़ुव्वत ऐं मुल्क जो वारिस आहे। 26हीं तरमीम में वसीला ॿीहर मर्कज़ ॾांहुं घुमाया विया। हाणे ॾिसणो आहे त मर्कज़ वसीला कीअं विरहाए थो। अॻु परॾेह मां ईंदड़ महिमाननि खे मोइन जो दड़ो ॾेखारियो वेंदो हो। हालतूं एतिरियूं ख़राब आहिनि जो माण्हू कराची खे ई मोइन जो दड़ो सम्झी मोटी वञनि था। अवाम जा हक़, सूबनि जा इख़्तियार ऐं उसूली सियासत लाइ जद्दोजहद जारी रहंदी।